जय झूलेलाल। सिंधी आखाणी। हिन चैनल ते सिंधी आखाणियूं पेश कयूं वेंदियूं आहिनि। सुहिणी यादि भाग 5। सुहिणी यादि जा पहिरियां 4 भाग हिन चैनल ते वञी ॿुधी सघो था। हिन आखाणी खे अॻिते वधायूं। सभु रोटी खाई करे पंहिंजे पंहिंजे रूम में आराम करण लाइ अॻिते वधिया। जानकी अम्मा बोली, मीनू, सुषमा, तुम दोनों जाके आराम करो, मैं यहाँ सब समेट लूंगी। तुम दोनों को आराम की ज़रूरत है। सुषमा और मीनू ने बोला, ठीक है अम्मा, और रूम की तरफ जाने को बोला। ईशी मम्मी पापा जे रूम में अॻिते वधी दरवाज़ो खोले चयो, पापा, मंझंदि जा 3 थी विया आहिनि, तव्हां आराम करे वठो। जे कुझु कमु हुजे त पासे वारे रूम मां सुषमा खे उथारे सघो था। जे चओ त मां तव्हां सां हेठि सुम्हां। पापा चयो, न ईशी, अञा त मां जवान आहियां, शांति जो ध्यानु रखी थो सघां। मुश्किल चयो। ईशी चयो, जी पप्पा, ऐं दर ॿेकड़े करे मथे हली वई। शाम जा 5 थिया। सभु उथी करे आया। हॉल में गॾु थिया। चांहि पाणीअ जी व्यवस्था कई वई। सुषमा रूम जो दरवाज़ो खोले अंदरि अची पुछो, पप्पा, तव्हां चांहि पीअंदा के कॉफ़ी? मम्मी निंड मां उथी वठनि, जेको ज़रूरत हूंदी उहो मम्मी खे ठाहे ॾींदासीं। दादा चयो, मां अधु कोप चांहि पीअंदसि, बसि। तंहिं ते सुषमा चयो, जी पापा। रूम मां ॿाहिरि निकिरी अॻिते वधी। सभु हॉल में चांहि पाणी पी रहिया हुआ। बाक़ी जो ॻाल्हियूं सभु करे रहिया हुआ त भई हाणे जेको बि थियो थी वियो, हाणे मम्मीअ जो पाण खे थोरो वधीक ख़्यालु रखिणो आहे। तंहिं ते रमेश चयो, हा छो न, मम्मी जल्दी ठीकु थी वेंदा, उमेद ते ई दुनिया क़ाइमु आहे। ठीकु उन वक़्तु ई डॉक्टर जो अचणु थियो। रमेश उथी करे डॉक्टर जे अॻियां अची करे हुनखे सोफ़ा ते विहण लाइ वेलकम कयो। डॉक्टर जी ज़ाल सिंधी हुई त डॉक्टर खे काफ़ी हद ताईं सिंधी बि ईंदी हुई ऐं फैमिली डॉक्टर टाइप पिणु हुयो। काफ़ी रिलेक्शन सुठा हुआ। तंहिं ते रमेश चयो, पहिरां चांहि पाणी पी वठूं, तेसिताईं मम्मी उथी वेंदा, पोइ पाण डॉक्टर खे अंदरि वठी करे चेकअप लाइ अॻिते प्रोसेस वधाईंदासीं। मीनू चांहि पाणीअ जी व्यवस्था वग़ैरह कयो। सुषमा मीना चांहि पाणी व्यवस्था करण लाइ अॻिते वधियूं। डॉक्टर साहब सां 15-20 मिंट ॻाल्हाइण जी प्रक्रिया हली। रमेश, राजा, डॉक्टर साहब, अब मम्मी का पहले से काफ़ी बदलाव है तबीयत में, कितना टाइम लगेगा अंदाज़न? डॉक्टर ने बोला, दवाइयों से ज़्यादा तो खुशी, प्यार, घर का माहौल, ये भी काफ़ी मायने रखता है। डॉक्टरों ने इन दिनों जितनी भी कोशिश की बहुत अच्छी थी, पर आप सबकी मेहनत और प्यार की वजह से काफ़ी ज़्यादा तबीयत में सुधार देखा गया।
अभी घर में थोड़ा ज़्यादा फर्क पड़ेगा, अपनापन होता है परिवार में, तो कहीं ना कहीं अंदर से खुशी होती है। बस डॉक्टर का इतना बोलना था। तो ईशी, जी डॉक्टर साहब, मेरे मम्मी पापा बहुत ही खुश नसीब हैं जो इनको 2 प्यारे बेटे और 2 प्यारी बहुएं मिली हैं। बहुत सेवा की है इन लोगों ने। ते राजा चयो, ईशी तो तू पंहिंजो पाण खे अलॻि थी सम्झी, तूं बि असां सां गॾु आई, तुंहिंजो बि हिन में प्यार ऐं सेवा शामिल आहे। ईशी चयो, हा छो न, पर वॾो योगदान त तव्हां ॿिन्हिनि जो ई आहे न। डॉक्टर ने बोला, सच्ची ऐसा प्यारा परिवार मैंने बहुत ही कम देखे। डॉक्टर ने बोला, शांति देवी उठ गई हो तो मैं चेकअप कर लूं। ईशी ने बोला, जी मैं देख के आती हूँ। ईशी अंदर गई, देखा मम्मी उठ गई है। डॉक्टर को, डॉक्टर जी चलिए मम्मी उठ गई है। डॉक्टर जो अॻिते वधण, उन सां गॾु रमेश, ईशी ॿई गॾु अंदर विया। बाक़ी सभु ॿाहिरि हॉल में वेठा हुआ। डॉक्टर ने पूछा, शांति जी आप कैसा लग रहा है? बीपी चेक करते करते इसकी रिपोर्ट, फाइल सब पे नजर करते गए। शांति ने बोला, मुझसे सिंधी में बात कर सकते हो। डॉक्टर ने बोला, अभी मेरी बीवी ने पूरी सिंधी नहीं सिखाई, उसको बोलूंगा सिंधी सिखाएगी, फिर पूरा सिंधी बोलूंगा, समझ लेता हूँ। जी हाँ, डॉक्टर जी ज़ाल सिंधी हुई त डॉक्टर खे काफ़ी हद ताईं सिंधी सुठी ईंदी हुई। खैर, इन ॻाल्हियुनि खे अॻिते वधंदे डॉक्टर जो ॿाहिरि निकिरणु थियो रूम मां। उन जे पुठियां दादू पिणु ॿाहिरि निकिता। ईशी मम्मी सां रूम में गॾिजी वेठा हुआ। दादा डॉक्टर खां ॿाहिरि अची पुछियो, शांति कितने टाइम में ठीक हो जाएगी? डॉक्टर ने बोला, जल्दी ठीक हो जाएगी, आप चिंता मत करो। फिर दादू ने पूछा, वो पहले की तरह चल पाना, दौड़ पाना, वो सब भी जल्दी शुरू हो जाएगा ना? डॉक्टर ने बोला, आपके जैसा जीवन साथी हो तो कुछ भी देर नहीं लगती। बस डॉक्टर का इतना कहना था कि सब के चेहरे पे रौनक देख के डॉक्टर हंस पड़ा। कितना प्यारा परिवार है, सच। और वहां से जाने के लिए आगे बढ़ा। रमेश ॿाहिरि ताईं डॉक्टर खे छॾे आयो। अंदर अची करे सभु हॉल में वेठा। काफ़ी सुठो माहौल हो। डॉक्टर भी काफ़ी सुठो सुठो ॿुधायो। जी हाँ, घर जो मरीज़ थोड़ो वधीक ठीक थी वञे त घर जो माहौल ॾाढो ख़ुशियुनि वारो थींदो आहे। चवंदा आहिनि त हॉस्पिटल में थोरी या नंढी बीमारी भी वॾी लॻंदी आहे, अकेलोपन खाइजी वेंदो आहे। इन करे त चवंदा आहिनि घर, प्यार, परिवार सभु ज़िंदगी में हुजणु ज़रूरी आहे। जी हाँ, इहे सभु ॻाल्हियूं कंदे कंदे दरवाजे ते बेल वॼी। रमेश ऐं राजा दरवाजे ॾे निहारे ख़ुशि थिया।